अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं चीन विच में दहशतगर्दी लाइ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते इतफ़ाक़। ॿिन्हिनि मुल्कनि विच में बतरफ़ो सिक्योरिटी ताउन वधाइण ते बि इतफ़ाक़। ॾखण एशिया में हिक तरफ़नि क़दमनि जी मुख़ालिफ़त, तकरारनि जे पुरअमन हल ते ज़ोर। कश्मीर मसइले ते गॾियल क़ौमनि जे करारदादनि जी अहमियत ते इतफ़ाक़। बीजिंग में पाक चीन स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि बाबति पधरनामो जारी। सागटार ऐं चीनी परॾे वज़ीर जी सदारत में पाक चीन ॻाल्हियूं उथियूं। पाकिस्तान पारां हिक चीन पॉलिसी, ताइवान, सिंकियांग, तिब्बत ऐं हांगकांग ते चीन जी हिमायत। चीन पारां पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जी हिमायत जो ऐलान। अमरीकी सदर पारां हिक भेरो ॿीहर वेनेज़ुएला जा मामला पाण हलाइण जो ऐलान। कोलंबिया, मैक्सिको, क्यूबा ऐं खिते जे ॿियनि मुल्कनि में बि धमकी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त वेनेज़ुएला जा इंचार्ज असां आहियूं। कोलंबिया खे बीमार शख़्स पियो हलाए, हू घणो अरिसो इक़्तिदार में न रहंदो। अमरीकी सदर वधीक चयो आहे त मैक्सिको निज़ाम दुरुस्त न कयो वियो त अमरीका खे कुझु न कुझु करणो पवंदो। क्यूबा किरण जे वेझो आहे, फ़ौजी मुदाख़लत जी ज़रूरत शायदि न पवे।